अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद कयां थो सभु दोस्त ठीकु ठाक हूंदा। दोस्तों, अॼु हिन वीडियो मां तव्हांखे सिंधी ड्रामनि ऐं फिल्मनि जो मशहूरु अदाकारा काजल सिंधू मस्तानी जे बारे में कहाणी ॿुधाइण वारो आहियां त काजल सिंधू जी ज़िंदगी जी असुलु हक़ीक़त छा आहे, हिन वक़्तु किथे रहंदी आहे, आख़िरकार शोबज़ खे छो छॾे ॾिनी आहे, मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। तफ़सीली स्टोरी शुरू करण खां पहिरियां मां तव्हां दोस्तनि खे हिकु गुज़ारिश कयां थो त जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। दोस्तों, सिंधी ड्रामनि ऐं फिल्मनि जो मशहूरु अदाकारा काजल सिंधू तालके नईं दहिरे शहर लाणकाणे ज़िले में पैदा थी आहे। 2008 ईस्वी में तालीम हासिलु करण बाद शोबज़ तरफ़ क़दम रखियईं। दोस्तों, काजल सिंधू ज़ात जी ओॾियाणी हिंदू आहे। शोबज़ में हिन खे मजू सता अवार्ड आंदो हो। दोस्तों, काजल सिंधू स्टेज ड्रामनि मां फ़न जी शुरूआति कई। काजल सिंधू केटीअनि ते जन्म ड्रामनि में कमु कई हुई। उन्हनि मां कारो सिज, बाज़िबान, कंडनि जी सेज, दर्दनि जो दरिया समेत केतिरा ई ड्रामा सीरियल शामिल आहिनि। दोस्तों, काजल सिंधू जी आख़िरी ड्रामो दर्दनि जो दरिया आहे। दर्दनि जो दरिया में काजल सिंधू मस्तानी तौरु किरदारु अदा कई हुई। काजल सिंधू केतिरनि फिल्मनि में पिणु कमु करे चुकी आहे। दोस्तों, दर्दनि जो दरिया ड्रामे बाद ओचितो काजल सिंधू जी शादी पंहिंजे माइटनि में थी आहे। उन करे काजल सिंधू हिन वक़्तु शोबज़ खे हमेशह लाइ अलविदा चई ॾिनी। काजल शोबज़ में पंहिंजे ज़ात बदिरां सिंधू सॾाइण लॻी हुई। दोस्तों, काजल सिंधू जी शादी थियण बाद हिन वक़्तु उमरकोट ज़िले में रहंदी आहे। दोस्तों, उमेद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वीडियो पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। दोस्तों, अहिड़ा सिंधी ड्रामनि, फिल्मनि समेत मुख़्तलिफ़ शोबज़ सां रिलेटेड रीटेक वीडियो ॾिसण लाइ तव्हां दोस्तनि खे हिकु गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी। दोस्तों, मिलंदासीं कंहिं ॿी नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।